दौलतपुर सफ़र में समाजी तंज़ीम पारां बोड़न ऐं गूंगन मरीज़न लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें 400 मरीज़न जो चेकअप करे दवाऊं ऐं हेयरिंग एड ॾिनियूं वयूं। रिपोर्ट करे रहियो आहे GM लाखो। दौलतपुर सफ़न जे निजी तंज़ीम पारां 1 साल खां 15 सालनि जे बोड़न ऐं गूंगन ॿारनि जे इलाज लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें ॼाइ जे मथां या कंहिं बीमारी जे करे ॿुधण ऐं ॻाल्हाइण जे सघ खां महरूम 320 खां मथे ॿारनि जो चेकअप करे उन्हनि खे दवाऊं ऐं हेयरिंग एड मशीनूं लॻायूं वयूं। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेडिकल कैंप ऑर्गेनाइज़रनि ऐं डॉक्टर चयो त ॿोड़ेपन जी बीमारी ख़तरनाक हद ताईं वधी वई आहे, जंहिं लाइ हिन क़िस्म जूं कैंपूं सॼे सिंध में लॻाइण घुर्जनि। हिननि चयो त दादू, लाड़काणो, मटियारी, नशर फेरोज़ ऐं ॿियनि ज़िलनि मां बि मरीज़ हिते पहुता आहिनि। ही जेका अॼोकी कैंप असां लॻाई आहे या गूंगन ऐं बोड़नि जी लॻाई आहे ऐं इन में असांजो MPA सरदार खानमोहन डायरी साहब ऐं डॉक्टर बहादुर खान डायरी साहब जो तावन रहियो आहे असां सां ॾाढो। ऐं असीं हिते बेसिकली इहो था करणु चाहियूं त अंदरनी बोड़नि लाइ स्कूल बि कमु करणु था चाहियूं ऐं हिन प्लेटफॉर्म ते असां सहयोग कई आहे। डॉक्टर कराची खां आया आहिनि, उनजी महिरबानी आहे। सहूलियत असां सभिनी खे ॾिनी आहे, थधे पाणी जी सहूलियत आहे, डॉक्टरनि जी आहे, दवाउनि जी आहे। पीसफुल सपोर्टिंग है तार काज़ी अमन ऐं पंहिंजो दान कुमार साईं इरशाद वठण जे तरफ़ां सिंध में सेकेंड टाइम ॿोड़ेपन जी कैंप लॻाई पई वञे। फर्स्ट टाइम पीसफुल सपोर्टिंग है तार काज़ी अमन तरफ़ां काज़ी में लॻाई वई, उन खां पोइ सेकेंड टाइम असां दौलतपुर में आया आहियूं। त असांखे महसूसु थिए पियो त ॿोड़ेपन जो जेको मर्ज़ आहे इंतिहाई घणे हद ताईं फैलिजी चुको आहे। हिन कैंप में असां तक़रीबन 2 ENT आंदा आहिनि जेके कराची खां आया आहिनि, स्पेशल आहिनि ऐं उहे माण्हुनि जो चेकअप कनि पिया। ऐं उन खां पोइ हिकु मैडम आहे जेकी प्योर आइडियोलॉजिस्ट आहे ऐं जेकी कराची खां आई आहे ऐं उहा पंहिंजो कंप्यूटराइज़ जेको चेकअप आहे आइडियोलॉजिस्ट जो, उहो चेकअप करे थी। उन में ख़बर पए थी तव्हांजे कननि जी जेकी ॿुधण जी जेकी सघ आहे उहा केतिरी। हेड जे तरफ़ां मुफ़्त में कैंप लॻी वई आहे, उन्हनि स्पेशली उन्हनि ॿारनि लाइ जेके घटि ॿुधनि था या घटि ॻाल्हाए था सघनि उन्हनि लाइ। त हिते सुबुह खां वठी माना टाइमिंग जेके ॾिनल आई असांजी 12 बजे खां स्टार्ट हुई, पर हिते सुबुह खां तक़रीबन 8-7 खां माण्हू स्टार्ट थिया आहिनि। हिते तमामु घणी हिन शइ जी ज़रूरत आहे, छो कि आस पास में हिकु न्यू शइ आहे, फर्स्ट टाइम पई थिए। 25 माण्हू उहे आहिनि जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आया आहिनि, जिन में मटियारी, दादू, लाड़काणो, नौशरो फेरोज़, सांगड़ जे ज़िलनि मां बि असां वटि 25 माण्हू आया आहिनि। ऐं उहे हिते जेका गूंगा ऐं बोड़ा ॿार जेके नंढा ॿार जिन में अक्सरियत जेका आहे उहा 1 साल खां वठी 15 सालनि ताईं उमिरि जी जेका आहे उन्हनि में असां ॾेखारियूं पिया। कराची खां डॉक्टरनि जी टीम आई आहे, उनजी विज़िट कंदा त उनखे जेके सहूलियतूं आहिनि बीमारीअ जी जेके ॼाण आहे उनखे मुयसरु। हिन क़िस्म जी कैंप मुनफ़रद कैंप आहे जेका मख़सूस असांजे स्पेशल ॿारनि जे लाइ लॻाई वई आहे, जेके ॿार कंहिं हादसाती तौर ते या कंहिं बीमारी जे करे ॿोड़ा थी पिया आहिनि, उन्हनि जे लाइ ख़ुसूसी पैकेज आहे। हिननि दोस्तनि वटि मशीनूं बि आहिनि ऐं ड्राफ्ट्स बि आहिनि, मुफ़्त मशवरा बि ॾियनि पिया ऐं इनफरादी नमूने जी ही कैंप आहे। जो कम सुनाई देता है, यहाँ पे लोगों को अवेयरनेस नहीं है, कुछ मालूम नहीं है, उसकी वजह से ये प्रॉब्लम है। जो ज़्यादातर बच्चों के हेयरिंग लॉस है और उन्हें कम सुनाई देता है, यानी कि बिल्कुल ही सुनाई नहीं दे रहा। ऐसे बच्चे हैं जो स्टोन डेफ भी हैं, उनको हम टेस्ट करके उनको हेयरिंग एड डिवाइस कर रहे हैं। ॿोड़ेपन जे वधंदड़ मर्ज़ खे रोकण लाइ समाजी तंज़ीमुनि सां गॾु हुकूमत खे पिणु उपाउ वठण घुर्जनि। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर।